वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें। सजन मुंहिंजा सिपरे यर तेरा न मेघ मलार ओ खिली खणी नेण निहार बिछड़ियल यार वञन सूर संधा कयो। अदा साईं हिन कलाम ला दोस्तन फरमाश लिखी आ। मोहम्मद सिद्दीक सुरीलो, अवेश इब्राहिम बिरोही वधीक शहर बदीन खां फरमाइश कई आहे। मोहम्मद उर्स रिंद ऐं फुकरा जमादार विकियो ऐं जुमन शाह, अब्दुल मजीद शाह ऐं सिकंदर तुर्क, मोहम्मद अशरफ जंझी ऐं गुलाम अली रईस गुलाम मोहम्मद जी फरमाइश आहे उनजे दोस्तनि जी। उस्ताद मोहम्मद ख़बर ॿुध ऐं चए थो मुंहिंजा महबूब साईं तोसां मुंहिंजी दिलि थोरी टुटी पई आहे त हाणे तूं एॾी मिनत करे थो पर तोसां जे दिलि ॻंढी तॾहिं बि लखा रहिजी वेंदो। साईं मान चयो आहे त संधो रहिजी वेंदो आहे। ॾिसो चइजो तोसां कतई हाणे ठाह न थींदो, ठहिबो त अहिड़ो चाह न हूंदो जहिड़ो अॻ में हो। दिलि टुटी यर ॻंढिजी वेंदी संधो रहिजी